अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। काबिल एहतराम मुझे भा सैयद ज़ैन शाह साहब, मुझे भा हलीम आदिल शेख साहब, मुझे भा मौज़म अली खान अब्बासी साहब, स्टेज पे मौजूद यूनुसाई जो फर्जन मुख्तलिफ जमातुन सियासी मजहबी व्यापारी सोशल तंजीमों जा नुमाइंदगान अजमा जम्बर के दोस्तन के इन अजीम शान जलसे जेने पाक के दिल जे गहराई से मुबारकबाद पेश करें तो मुझे याद आए अज का 6-7 महीना पहरिया जॾहिं दरियाए सिंध ते ठहंदड़ केनालनि जे खिलाफ पहिरीं गजाणी थी रही हुई। उन वक़्तु साईं ज़ैन शाह साहब मूंखे चयो हो त हीअ लाट अहिड़ी ॿरंदी जो सॼी सिंध सुजाॻ थींदी। यकीनन अॼु सिंध एतिरी सुजाॻ थी आहे जो हिन फ़ैसिले खे जेको दरियाह ते धाड़े जो फ़ैसिलो आहे, आलमी इस्तेमार हुजनि या पाकिस्तान जूं ताक़तवर क़ुव्वतूं हुजनि, इस्लामाबाद ऐं पिंडीअ में वेठल क़ुव्वतूं हुजनि, उन्हनि खे वापसि वठिणो पवंदो, उन्हनि खे फ़ैसिलो करणो पवंदो त उन्हनि खे पाकिस्तान बचाइणो आहे त पाकिस्तान बचाइण जे लाइ दरियाए सिंध बचाइणो पवंदो। दरियाह के तक़सीम करण सां मुल्क सलामत न रहंदो। पाकिस्तान जी सलामती सिंध जे सलामतीअ में आहे। सिंध कमज़ोर, पाकिस्तान कमज़ोर, सिंध मज़बूत, पाकिस्तान मज़बूत आहे। वॾे वाक़े चवण थो चाहियां कि माउ जे पुट खे दरिया ते खाणे जी इजाज़त न ॾींदासीं। हे जलसो आहिनि, मुज़ाहिरा आहिनि, कूकू ऐं दाऊ आहिनि, पर जेकॾहिं धरतीअ जे लाइ ख़ालिद महमूद सूमरे वांगुरु सिर ॾियणो पियो, सिर ॾींदासीं, लेकिन पट न हणंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी आहे, मूंखे ख़ुशी आहे अॼु जिथे वञो थो घिटीअ में, चौकनि चौराहनि में, ॻोठनि रस्तनि वाहणनि में एतिरे ताईं जो रमज़ान जे मुबारक महीने में ख़त्मुल क़ुरान जे प्रोग्रामनि में, ईद जे इज्तिमाअनि में नारो थो लॻे दरिया खपाईंदे बादर खाईंदे। इहो नारो मुंहिंजो ईजाद कयल हो। मां बिलावल साहब जे मौजूदगीअ में नारो हयो हो, सिंध खपाईंदे बादर खाईंदे। ऐं उहो नारो अॼु सिंध जे हिक हलाली पुट जे ज़बान ते आहे त सिंध खपाईंदे बादर खाईंदे, दरिया खपाईंदे बादर खाईंदे। मदीने जमील आलम, शाफी महशर, साकी कौसर, बुलंद बाला कदर, रहमत जे समंदर फरमायो अना अरबीजुन व कुरान अरबीजुन व लिसानुल अहलिल जन्नह अरबीजुन। तमा अरबी हां साईं अरबी हुजण ते फ़ख्र कयो हो। जेकर मदीने जमील पंहिंजे क़ौम हुजण ते फ़ख्र कयो हो त मूंखे बि सिंधी हुजण ते फ़ख्र आहे। मां सिंधी हुजण ते फ़ख्र थो महसूस कयां। ऐं हिकिड़ो सहाबी सगोरो मदीने जमील जे ख़िदमत में आयो ऐं उन अर्ज़ु कयो, साईं मां पंहिंजे क़ौम सां गॾु बीठल आहियां। छा क़ौम सां गॾु बीहनि क़ौम परस्ती आहे? मदीने जमील सहाबी सगोरे खे फरमायो त क़ौम जे जाइज़ हक़नि ते
उन्हें से गड भी हन हाथ मुझे कौम जुल्म ते गड न हुजे जायज हकन ते बीठल हुजे तो जायज हकन ते पंहिंजे कौम सां गड भी इहो वक्त जो सब खां वॾो जिहाद आहे। अॼु तव्हां असां मदीने जे मीर जे फरमान जे मुताबिक़ वक्त जो सब खां वॾो जिहाद करे रहिया आहियूं। हलणा हण असांजो कमु आहे, मुज़ाहिरा करण असांजो कमु आहे, तकरीरूं करण असांजो कमु आहे। तव्हां हुकूमत में वेठल आहियो, शहबाज शरीफ तव्हांजे कुल्हे ते वज़ीर आज़म बणियल आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं चाहे हिकिड़े मिंट में वज़ीर आज़म खे घर मोकिले सघे थी। जेकॾहिं वाकई तव्हां सिंध सां सचा आहियो, दरिया सां सचा आहियो, छॾियो एहतिजाजनि खे, छॾियो मुज़ाहिरनि खे, छॾियो धरणनि खे, असां हणूं पिया था। तव्हां ऐलान कयो त विफ़ाक़ी हुकूमत दरियाए सिंध ते केनालनि जे ख़िलाफ़ फ़ैसिलो वापसि वठे, न त पीपल्स पार्टी सहारो न बणजंदी। विफ़ाक़ी हुकूमत खे केरु ईंदी? बिलावल साहब जेकॾहिं इहो ऐलान करे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ अदम एतमाद जे तहरीक जो सभ खां पहिरियों बिलावल खे हार राशिद महमूद सुमरो पाराईंदो सिंध जे लाइ निकिरी करे ऐलान करे। मुंहिंजे बाबे पेशन कोई कई ही त इहे टिकण ते क़ुरान रखी करे चवनि त केनाल न ठाहींदासीं, न ठाहींदासीं, न ठाहींदासीं, त बि इहे केनाल ठाहींदा। ऐं मुंहिंजे बाबे जी पेशन गोई सच साबित थिए पई, लेकिन उन पेशन गोईअ खे मां अॻिते वधाईंदे पंहिंजे पीउ जे रत सां वचन करे रहियो हां त जेसि ताईं असांजे सिसीअ में साहु आहे, धरतीअ जे ख़ातिर, धरतीअ जे दलालनि, गद्दारनि, धरतीअ सां सौदेबाज़ी कंदड़नि सां मुक़ाबिलो कंदा रहंदासीं। सिंध जी समाजड़ी सिंध जे बेटनि, वसीरनि, जज़ीरनि जी कारूं जर जी चौकीदारी कंदासीं ऐं इंशाअल्लाह सिंध जे चपे चपे इंच इंच जी चौकीदारी कंदासीं। अबा तव्हां तयारु आहियो? थकिजी पिया आहियो लॻे थो। तयारु आहियो? धरतीअ जे चौकीदारीअ जे लाइ तयारु आहियो? त पोइ मुंहिंजे दिमाग़ 6 अप्रैल ते बैक वक़्त फटे ऐं सिजावल खां वठी गुडूअ ताईं दरियाह जे पुलनि ते धरणनि जो ऐलान कयो आहे। शायदि इहो दरियाह जे मसइले ते सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो एहतिजाज हुजे जेको ठटे खां गुडूअ ताईं बैक वक़्त हुजे। जेकॾहिं असांजे हिननि जलसनि, असांजे हिननि जुलूसनि, असांजे हिननि तहरीकुनि, असांजे हिननि रणनि सां विफ़ाक़ ते असर न पियो त मुंहिंजे जमात फ़ैसिलो कयो आहे त 6 अप्रैल खां पोइ अॻिलो क़दम सिंध पंजाब बॉर्डर खे बंदि करण जो हूंदो। कंहिंखे पंजाब मां सिंध में, सिंध मां पंजाब में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾींदासीं। हाँ, आपके हाथों से निकल रहा है बलोचिस्तान, आपके हाथों से निकल रहा है। सिंध के आवाम को भी आप उकसा रहे हैं बगावत पर, गद्दारी पर। या तो आप बतला दें कि आप फैसला कर चुके हैं ग्रेटर पंजाब बनाने का, या तो आप बतला दें कि पाकिस्तान पंजाब का नाम है। अगर पाकिस्तान पंजाब का नाम है तो बलोचिस्तान के लोगों के बाद, खैबर पख्तूनख्वा के लोगों के बाद सिंध के लोगों को भी अपने मर्जी से फैसला करने का हक हासिल होगा। फिर कोई माई का लाल सिंधियों के रास्ते में रुकावट नहीं बन सकता। तुम्हारे ये बारूद, तुम्हारे ये जेल और खाने खत्म हो जाएंगे, धरती से मोहब्बत करने वालों के सीने खत्म नहीं होंगे। मुझे 5000 लोग इकट्ठे करके दिखाओ। अवाम ने आपको मुस्तरद कल भी किया था, आज भी किया है। आइंदा इलेक्शन में भी इन 40 हुक्मरानों को लग पता जाएगा जब तीर के टुकड़े 1000 करके ये उनको मुस्तरद करेंगे, जब ये सिंध दोस्तों को आगे करेंगे। लेकिन आज मैं वक्त से पहले बता देना चाहता हूँ कि अवाम के हुकूक पर
डाके डालना बंद कर दो, वरना आवाम के खैज़ और गज़ब का सामना करने के लिए तैयार हो जाओ। फिर पहले सीना सिंध के लिए, सिंधियों के लिए, धरती के लिए, गरीबों, मिस्किनों, हारियों, मजदूरों के लिए, सिंध के जज़ायर मसाइल के लिए राशिद महमूद सुमरों का होगा, बाद में मेरे इन भाइयों का होगा। मैं उम्मीद करता हूँ कि हमारे इन जज्बात की कदर की जाएगी और दरियाए सिंध पर कैनालों के मंसूबों को फौरी तौर पर रोका जाएगा और इंशाअल्लाह